नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी आहे। अवांखे ठठे खां ख़बर ॾिना। ठठे शहर के आमिर स्टाफ वारे इलाइक़े के रवासी सैयद अनवर अली शाह अवामी प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हिन जे ॾाॾे जो सर्वे प्लाट नंबर 1804 जेको 802 वाल ते मुश्तमिल आहे, जेको मुंहिंजे ॾाॾे इमाम बारगाह खे वफ़क़ कयो हो, जंहिंजो हिन वक़्तु कोर्ट जे आर्डर तहत मुतवली आऊं पाण आहियां। हिन चयो त इमाम बारगाह जे हिन सर्वे प्लाट ते अल्लाह ॾिनो जाखड़ो ऐं संदसि पुटु अब्दुल गफ़ूर जाखड़ो ऐं ॿियनि रिश्तेदारनि ज़बरदस्ती कब्ज़ो करे वरितो ऐं मूंखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त मूं वस वारनि अमलदारनि वटि काफ़ी दफ़ा दायो आहे, पर केरु बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिन DC ठठो SSP ठठो खां मुतालबो कंदे चयो आहे त महिरबानी फरमाए कब्ज़ा ग़ैर जवाबदार मथां कानूनी कार्रवाई करे इमाम बारगाह जे प्लाट तां कब्ज़ो ख़ाली कराए ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।